सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त मूं ते तनक़ीद कंदड़ पाण ते नज़र विझनि त उन्हनि जो माज़ीअ जो किरदारु कहिड़ो रहियो आहे। सियासत में ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि नाहिनि थींदा। पीपी पारां कोठायल ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शिरकत खे ॾेह तोड़े परॾेह में रहंदड़ सिंधी माण्हुनि साराहियो आहे। हिन अहिड़ो इज़हार सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे 32हें यौम तासीस जे सिलसिले में एसटीपी हाउस हैदराबाद में मुनक़िद कयल जलसे खे ख़िताब दौरान कयो। हिन चयो त मूं लाइ सभ खां वधीक मुक़दस सिंध धरती आहे, जंहिं लाइ जान ॾियण में फ़ख़्रु महसूस कंदसि। 32 सालनि जी पार्लियामानी सियासी दौर इन खां अॻु वारो दौर उन ॻाल्हि जो शाहिद आहे त सिंध धरतीअ जी मालिकीअ ते कॾहिं बि मसलिहत खां कमु नाहे वरितो। हिन ऐलान कंदे चयो त अॼु खां मां क़ौम परस्त सॾाइण बदिरां पाण खे सिंध परस्त सॾाइण वधीक पसंदि कंदसि। जलसे खे नाले वारे क़ानूनदान एडवोकेट मामा यूसुफ लगारी ख़िताब कंदे चयो त हिन वक़्तु सूबाई तोड़े क़ौमी असेंबलियुनि में सिंध जी किथे बि ॻाल्हि न थी रही आहे। उन करे पार्लियामानी सियासत खां सवाइ ॿियो को बि रस्तो नाहे। पार्लियामेंट में पहुची सिंध जी ॻाल्हि करे सघिजे थी।